जुडिशल मजिस्ट्रेट कराची ओभर जो शहर फैसल थाने ते छापो सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी जी पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। जुडिशल मजिस्ट्रेट ईस्ट इहो छापो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कराची ओभर जे हुकुम ते हयो, जंहिंखे मुश्ताक सरकी जे घर वारनि इहा दरख़्वास्त ॾिनी हुई। उन मौक़े ते पुलिस मुश्ताक सरकी जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे मजिस्ट्रेट खे ॿुधायो त मथस 6 केस दाख़िल आहिनि। पुलिस ॿुधायो त असां मजिस्ट्रेट खे रोज़नामचो ऐं FIR जी कापी पिणु ॾेखारी आहे। उन मौक़े ते जुडिशल मजिस्ट्रेट ॾाढो मुश्ताक सरकी दाहींदे चयो त मथस तशदुद कयो वियो आहे। हिन चयो त मूंखे काल खां मानी न मिली आहे। उन मौक़े ते जुडिशल मजिस्ट्रेट पुलिस खे हुकुम ॾिनो त मुश्ताक सरकीअ खे मानी ॾिनी वञे। पुलिस ॿुधायो त खेसि काल 4 वॻे डालमिया वटां गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं मथस ज़मीनुनि ते कब्ज़नि ऐं ॿियनि मामलनि जा 6 केस दाख़िल आहिनि। होॾां हिकु नामालूम औरत सोशल मीडिया ते हिकु वीडियो में मुश्ताक सरकीअ ते संगीन क़िस्म जा इल्ज़ाम मढ़िया आहिनि। ॿिए पासे सहाफ़ियुनि सियासी ऐं समाजी अॻुवाननि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुश्ताक सरकी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुज़ाहिरा कंदे संदसि तुर्त आज़ादी जो मुतालबो कयो।